जल्द ही सिंधियुनि खे मिलंदी फॉरेन में नौकरी। पूरी ॼाण जे लाइ ही वीडियो एंड ताईं ज़रूर ॾिसो। 10 नवंबर 2024 ते दुबई में मल्हायो वियो सिल्वर जुबली प्रोग्राम सिंधियत जो मेलो, जेको असांजे सिंधी जातीअ जे लाइ हिकु नओं दौर शुरू कंदो। हिन प्रोग्राम में विपिन शिवानी ऐं पूजा वज़ीरानी पंहिंजे धमाकेदार गीतनि सां खूब धूम मचाई। अतुल खत्री पंहिंजे पहाकनि सां सभिनी खे खूब खिलायो। श्री किशोर पिशोरी जी ऐं दीपक केसवानीअ जे कोशिशुनि खे सुञातो वियो ऐं संदन सन्मान कयो वियो। इवेंट जी ऑर्गेनाइज़र आशा चांद ऐं एंकर सिमरन आहूजा सॼे प्रोग्राम जूं वाॻूं संभालियूं ऐं हिकु परफेक्ट एंटरटेनिंग प्रोग्राम कयो। सिंधियत जो मेलो प्रोग्राम जे चीफ गेस्ट श्री शंकर लालवानी प्रोग्राम जी रौनक वधाए छॾी ऐं हुन जी हाज़िरीअ में 2 नवां वेबसाइट लॉन्च कया विया। SLIfoundation.com, जंहिंजी कोशिशुनि सां दुनिया भर में सिंधी ॿोली सिखणु आसान कयो वेंदो, ऐं SindhiNaukri.com, जेको हिकु एम्प्लॉयमेंट पोर्टल थींदो जंहिंमें सिंधियुनि खे दुनिया भर में नौकरियूं मिली सघंदियूं। हिन में सॼे दुनिया भर जा सिंधी बिज़नेसमैन एम्प्लॉयमेंट जूं ज़रूरतूं बि दाख़िल करे सघंदा, जंहिंमें क़ाबिल सिंधी नौकरी पाए देश विदेश में कमु करे सघंदा ऐं पंहिंजे परिवार जूं हालतूं बि सुधारे सघंदा। ही वीडियो पंहिंजे सिंधी दोस्तनि सां ज़रूरु शेयर कंदा। जय झूलेलाल।